شیرازی जे लाॾाणे ते अफ़सोस जो इज़हार कयो वियो आसिफ़ अली ज़रदारी पारां फ़ोन करे सैद शफकत हुसैन शाह खे फ़ोन कयो वियो ऐं सैद रियाज़ हुसैन शाह राब्तो करे अफ़सोस जो इज़हार कयो आहे तफ़सील मालूम कंदासीं ठटो मां KT न्यूज़ जे रिपोर्टर महबूब रोही खां जी महबूब रोही अॻूणे सदर आसिफ़ अली ज़रदारी पारां सैयद एजाज़ शाह शिराज़ी जे लाॾाणे ते ॾुख जो इज़हार कयो वियो आहे छा तफ़सील आहे जी बिल्कुलु अॻूणे सदर ऐं पीपल्स पार्टी जे को चेयरमैन आसिफ़ अली ज़रदारी ठटे जे शिराज़ी बिरादरान सां अॻूणे ज़िले नाज़िम शफकत शाह शिराज़ी ऐं एजाज़ शाह जे पुटु रियाज़ शाह शिराज़ी सां राब्तो करे फ़ोन ते राब्तो करे साणनि सूबाई सलाहकार एजाज़ शाह शिराज़ी जेको अॼु सुबुह लाॾाणो करे वियो उनजे वफ़ात ते ॾुख जो इज़हार कयो आहे ऐं उन दिली हमदर्दी जो इज़हार कयो आहे शिराज़ी बिरादरनि सां फ़ोन ते राब्तो करे अॻूणे सदर आसिफ़ ज़रदारी खे हमदर्दी साण कई आहे ऐं चयो आहे त एजाज़ शाह शिराज़ी जो जेको अफ़सोसनाक विछोड़ो आहे उहो वॾो हाल आहे सियासत में ख़ासि तौर ते उहो छाकाणि जो पीपल्स पार्टी में हिन वक़्तु शिराज़ी आहिनि ऐं एजाज़ शाह शिराज़ी जो विछोड़ो जेको आहे पीपल्स पार्टी सिंध हुकूमत जो जेको आहे सरगर्म सूबाई सलाहकार हो ऐं उन गॾु गॾु उन्हनि जा जेके MPs MNAs आहिनि उहे उनजी सरपरस्ती में कमु कंदा हुआ हुनखे ॾाढो अफ़सोस थियो आहे उन ॾुख जो इज़हार कयो आहे शिराज़ी बिरादरनि सां सैयद शफकत शाह शिराज़ी जेको एजाज़ शाह शिराज़ी जो भाउ आहे ऐं एजाज़ शाह शिराज़ी जो पुटु रियाज़ शाह शिराज़ी जेको MP आहे उन्हनि सां फ़ोन ते राब्तो करे आसिफ़ अली ज़रदारी ॾुख जो इज़हार कयो आहे उन खां अॻु में थोरी देरि अॻु में सिंध जो वॾो वज़ीर सैयद मुराद अली शाह बि शिराज़ी हाउस ते पहुतो जिते हिन तज़ियत कई ऐं अफ़सोस जो इज़हार कयो ॾुख जो इज़हार कयो KT न्यूज़ सां ख़ुसूसी ॻाल्हि ॿोल कंदे वॾे वज़ीर चवणो हो त हीउ वॾो हाल आहे ऐं सैयद एजाज़ शाह शिराज़ी जेको विछोड़ो आहे उहो हिकु वॾो हाल आहे जेको भरिजी त न सघंदो पर हुन लाइ हू दुआ को आहे हुन सां गॾोगॾु छटे सिजावर ज़िलनि में जेका सियासत जी जेका नई जेका रवायत क़ाइमु कई उन में एजाज़ शाह शिराज़ी जो वॾो किरदारु आहे ईअं मुख़्तलिफ़ सियासी समाजी शख़्सियतनि पारां ॾुख अफ़सोस जो इज़हार कयो पंहिंजे अॼु शानदार जेको गवर्नर सिंध इमरान इस्माइल पुर शिराज़ी बिरादरनि सां राब्तो करे MNA हयात शाह शिराज़ी सां राब्तो करे संदसि वालिद एजाज़ शाह शिराज़ी सां ॾुख जो इज़हार कयो हो जी महबूब रोही अवां जी वॾी महिरबानी अपडेट करण लाइ